मां खे अपडेट कंदा हलूं तो ॻोठ कलराई खोसा में खोसा ऐं जमाली बिरादरी में जहिड़ो थियो। फायरिंग कई वई। फायरिंग में गोलियूं लॻण सबबि नौजवान मीर हसन खोसो मारिजी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर वहां ताईं पहुचायूं पिया। मेड़ वेझो ॻोठ कलराई खोसा में खोसा ऐं जमाली बिरादरी में जहिड़ो थियो आहे जॾहिं त गोलियूं लॻण सबबि नौजवान मीर हसन खोसो मारिजी वियो आहे। इहा ख़बर वहां ताईं पहुचायूं पिया। मेड़ वेझो ॻोठ कलराई खोसा में खोसा ऐं जमाली बिरादरी में जहिड़ो थियो आहे। गोलियूं लॻण सबबि नौजवान मीर हसन खोसो मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मेहड़ मां मंज़ूर महेसर खां। जी मंज़ूर, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईं थो हलां त मेहड़ भरिसां सिंधी बुट पुलिस पोस्ट जे हद ॻोठ कलराई खोसा में खोसा ऐं जमाली बिरादरी जी ॿिनि धुरनि में ॿारनि जी ॻाल्हि तव्हां अॼु सुबुह ॿीहर झेड़ो थी पियो, जंहिंमें गोलियूं लॻण सबबि 24 साला नौजवान मीर हसन मौक़े ते फ़ौत थी वियो। मां तव्हांखे ॿुधाईं थो हलां त गुज़िरियल ॾींहुं जमाली ऐं खोसा बिरादरी में झेड़ो थियो, जंहिं दौरान फायरिंग दौरान गोलियूं लॻण सबबि जमाली बिरादरी जा 4 ॼणा नज़ीर, गुलाम कादिर, राहिब ज़ख़्मी थिया, जिन खे लाड़काने न वियो। ऐं गुज़िरियल ॾींहं खां वठी सिंधी बुटड़ा तोड़े राति पुलिस का बि कार्रवाई करे न सघी, जंहिं सबबि अॼु ॿीहर झेड़ो थी पियो, जंहिं दौरान फायरिंग सबबि गोलियूं लॻण सबबि 24 साला नौजवान क़ातल थी वियो आहे। हिन वक़्तु धुरनि में सिकतान जारी आहे। जी ठीक है मंजूर, वरी मेहरबानी।